नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त आए कंडियारो मां खबर ॾींदा कंडियारो भरसां ॻोठ अलण कलेरी में अमीर अल मोमिनीन शेर खुदा मौला अली अलैहिस्सलाम जी विलादत जे मौके ते जश्न मौलूद काबा जो प्रोग्राम मस्जिद पंजतनी में मुनक़िद कयो वियो। जश्न मौलूद काबा प्रोग्राम ज़वार मुजाहिद हुसैन कलेरी, जुल्फ़कार अली कलेरी, खालिद हुसैन हाजी इमरान कलेरी, नियाज़ हुसैन अब्बासी, वकार कलेरी ऐं कलेरी बिरादरी जे ताउन सां मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम में ॻोठाणनि शिरकत कई। प्रोग्राम में मुक़ामी मदा ख़्वान पारां हज़रत मौला अली अलैहिस्सलाम जी शान में कसीदा पेश कया, जॾहिं त मौलाना सईद इख्तियार हुसैन नकवी, मौलाना रियाज़ हुसैन नजफी, ज़मार मुजाहिद हुसैन कलेरी ऐं ॿियनि ख़िताब कयो। प्रोग्राम जे आख़िर में हज़रत मौला अली अलैहिस्सलाम जी विलादत बासआदत जी ख़ुशी में केक काटियो वियो। प्रोग्राम में सिक्योरिटी जा फ़राइज़ क़याम विलायत स्काउट सरअंजाम ॾिना। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।